One who is more pious. O इंसानो असां तव्हांखे औरत ऐं मर्द में पैदा कयो, क़ौमुनि ऐं क़बीलनि में विरायो सुञाणप जे लाइ। अलाह ताला वटि इज़त वारो उहो आहे जेको वधीक परहेज़गार ऐं तक़वा वारो आहे। शाह साईं जो शेर हिकिड़ो, कंडा मूं पेरनि तोणे लख लॻनि, आङुर अंगूठी नंबड़े छिपूं पेर छिननि, चीचुनि मां चियूं करे रेला रत वहनि, वींदे ॾांहुं फिरनि जुती यादि न पाइनि। साईं अली शेर किरियो साहिबु, मुंहिंजी बाट साहब, ॿिया जेके बि हिते अॼु साईं हिकिड़े अज़ीम इंसान जे लाइ आया आहिनि, उन सभिनी जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। साईं हारून साहब जेको मुंहिंजो रिश्ते में ॾाढो थींदो, उन साईं ग़ुलाम कादिर सूमरे जी वरसीअ ते तकीर कंदे चयो त इंसाननि जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि ग्रेट मैन, ॿिया हूंदा आहिनि बिग मैन। माना त साॻी आहे, वॾा माण्हू हूंदा आहिनि भई, पर फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो आहे त बिग मैन ही ऑलवेज लिव्स फॉर हिमसेल्फ, ही थिंक्स फॉर हिमसेल्फ, उहो सेल्फ सेंटर्ड हूंदो आहे, उहो रुॻो पंहिंजे पाण लाइ जहिड़ो रहंदो आहे। जॾहिं त ग्रेट मैन ही लिव्स फॉर अदर्स, उहो ॿियनि जे लाइ ज़िंदा रहंदो आहे, ॿियनि जे कमु ईंदो आहे। ऐं इहो ई मज़हब जो जेको मोल ऐं मक़सदु इहो बि आहे त दी बेस्ट प्रेयर इज़ टू सर्व मैन काइंड, अफ़ज़लुल अशगाल ख़िदमतुन नास, सभिनी खां सुठो जेका शुगुल आहे सो आहे इंसान ज़ात जी ख़िदमत। असां हिकिड़ो पोइम पढ़ाईंदा आहियूं, अबू बिन अदम, ली हैंड जो लिखियलु आहे, उन में इहो आहे त अबू बिन अदम हिकिड़ी राति निंड मां उथी पियो, हुन ॾिठो त हिकिड़ो मलाइक आहे, रोशनी में कुझु लिखे थो पियो, हुन खां पुछी तूं छा थो लिखी? त हुन चयो मां उन्हनि माण्हुनि जा नाला थो लिखां जिन सां अलाह ताला प्यार थो करे। छा मुंहिंजो नालो ॿिन्ही में आहे? मलाइक चयो न। चङो उन्हनि माण्हुनि जो नालो लिख जेके अलाह जी मख़लूक सां पैदा प्यार कनि था। मलाइक ईअं कयो ऐं हलियो वियो। ॿिए ॾींहुं साॻियो मलाइक ज़ाहिर थियो ऐं हिन खां पुछे त छा मुंहिंजो नालो आहे जिन सां अलाह ताला प्यार करे थो? त अबू बिन अदम जो नालो सभिनी खां मथे टॉप थियो। त असल में इंसानियत इहा आहे त मज़हब खां मथे इंसान ज़ात आहे, इंसान ज़ात जी ख़िदमत कजे। जुड़ियल साहब में इहे सभु गर्ड्स हुया। जुड़ियल साहब पंहिंजे ॿारनि जे तइलीम लाइ तमामु घणो परेशान हूंदो हो ऐं हुनखे तंहिंजे करे असां सां हुनजो तालुक़ु रहंदो। हुनजा तक़रीबन सभु छोकिरा छोकिरियूं कॉलेज में असां वटि पढ़िया। जुड़ियल साहब जी ॻाल्हि बि ॿुधायां त जॾहिं कॉलेज जो बिल्डिंग जो मसइलो हुयो त जुड़ियल साहब पंहिंजे हाल हार ऑफर कई त मुंहिंजी बि ज़मीन आहे पर उहा कुझु परे आहे, असां हुनजे जिते ठहियो आहे उन खां थोरो कुझु परे आहे। त पर बहरहाल उनजी खुलूस खे त शाबस हुजे न, त हुन पंहिंजी हिकिड़ी ऑफर त कई न। साईं हारून साहब ॿुधाईंदो त जॾहिं यूबीएल में साईं हूंदो कंडियारो में, असांजी पघार अञा ईंदी कोन हुई त जुड़ियल साहब असांखे पहिरीं पघार ॾेई छॾी। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। जुड़ियल साहब सॼी उमिरि ख़ुददारीअ सां रहियो। शेकया जो शेर आहे त कॿो पाणी ढुक में ॿोड़े जे खाई, पंहिंजे ऊचे ॻाट खे मूर न झुकाई, त तुंहिंजी साईं ॾात ॾऊणी थिए। त माइन ऑनर इज माई लाइफ, बोथ ग्रो इन वन, टेक माई ऑनर फ्रॉम मी एंड माई लाइफ इज डन। असल त माण्हू जी ऑनर हूंदी आहे न, त हिकिड़ो ऑनरेबल माण्हू हुयो ऐं अहिड़नि माण्हुनि जूं वरसियूं मल्हाइण खपनि। छो त जेको यंग जनरेशन आहे, टच मोबाइल त अची वई आहे पर माण्हू टच में न रहिया आहिनि। त जेको सिर्फ़ु माण्हू मटीरियलिस्टिक थी वियो आहे, त उहा ख़बर पए। ले ऑफ द लास्ट मिनिस्टर हिकिड़ो पोइम आहे, साईं रमज़ान दिन वेठा आहिनि, त उन में आर्थर किलो वाल्टर स्कॉट जो उहो चए थो त जेको माण्हू जंहिंखे पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे मिटीअ सां प्यार न आहे, उहो जॾहिं मरंदो न त ॿिटो मौत मरंदो। माना हिन जे बाल्टीअ सां गॾु हुनजो नालो बि हमेशह हलियो वेंदो। पर उहो माण्हू जेको पंहिंजो सन ऑफ सॉइल आहे, पंहिंजे मिटीअ सां जेको प्यार आहे, उहो जॾहिं हीअ दुनिया छॾींदो त उहो उनजो नालो रहंदो। एवरीवन विल वीप फॉर हिम, द पोएट विल कंपोज पोएट्री इन हिज प्रेज। इहो माण्हू हमेशह जहिड़ो रहंदो। बाक़ी हीउ जेको जिस्म आहे इहो त फ़ानी आहे, रूह लाफ़ानी आहे। इंसान जी ॻाल्हि हमेशह रहंदी आहे। जुड़ियल साहब जो तालुक़ु दीनदारनि सां, अहिड़े अहिड़े माण्हुनि सां, केतिरनि सां हुयो। जुड़ियल साहब हिकिड़ो बेज़रर माण्हू, ज़बरदस्त माण्हू हुयो। दुआ आहे त अलाह ताला हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। महिरबानी।